ॾह मुहर्रम हराम शहदाए करबला के भेटा पेश करण लाइ कंडियारीअ जे मरकज़ी सैयद मुराद शाह गाज़ी इमाम बारगाह अल हुसैनीअ खां जुलूस निकितो। अज़ादार मातम कंदे इमाम बारगाह ज़ैनबिया ते पहुता जिते नुआ ख़ानी पिण थी। उन खां पोइ मातमी जुलूस ॻोठ सुलेमान खान वसाण इमाम बारगाह सजादिया पहुतो जिते पिण शहदाए करबला के भेटा पेश कई वई। हर अख अक्षबार हुई। नगर न्याज़ खां पोइ जुलूस वापसि पंहिंजे रिवायती रस्तनि खां कंडियारी शहर जी कारिया कॉलोनी वाटकी बाज़ार मां थींदो मेन शाही बाज़ार MCB चौक शहीद सिकंदर चौक ते सीनाज़ई पिण कई वई। अज़ादारनि सिंध TV सां ॻाल्हाईंदे चयो त जेको जुलूस कंडियारी शहर जो निकितो आहे इमाम हुसैन अलैहिस्सलाम जी यादि में जेको मरकज़ी इमाम बारगाह अल हुसैनी तां 2 बजे बरामद थियो। उन खां बाद इमाम बारगाह ज़ैनबिया ऐं इमाम बारगाह ज़ैनबिया खां बाद मेन रोड कंडियारी स्टॉप जो मीरपुर सांगड़ रोड जंहिं तां थींदो इमाम बारगाह सजादिया मंगणारनि जे पिण ते शेर वसाण जे ॻोठ पहुतो ऐं उन खां बाद हाणे उतां खां वापसि आलम जीअं आयो इमाम बारगाह तां अंजुमन सजादिया में पढ़ी रही है। उन खां पहिरियां हाणे वरी वापसि रवाना थींदो पंहिंजे इमाम बारगाह अल हुसैनी कंडियारी तां बरामद थियो आहे। पंहिंजे रिवायती रूटनि ऐं रस्तनि तां हली रहियो आहे। हिन वक़्तु इमाम बारगाह सजादिया ते पहुतो आहे। इन खां बाद हितां जेको आहे पिणर करे वरी अकील अहमद वसाण सिंध TV न्यूज़ कंडियारी।